बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्मीद आहे त दोस्तों अवां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। हिकु भेरो ॿीहर मां सिंध सफ़र में हाज़िर थियो आहियां। मां आहियां जो पंहिंजो फ़ैज़ गबोल। दोस्तों ॿियो ख़ैरु आहे, तबियत ठीकु आहे, सफ़ा उम्मीद आहे ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों रोज़ु जीअं मां का न का पंहिंजी शाइरी या कंहिं ॿिए जी शाइरी अव्हांखे ॿुधाईंदो आहियां। अॼु बि हिकु गज़ल पंहिंजो अव्हां जे आॾो पेश कजे थो। उम्मीद आहे अव्हांखे पसंदि ईंदो। ॾुखड़नि जो घर मुंहिंजो जीवन, सोचनि जो घर मुंहिंजो जीवन। रोज़ अचनि था ख़्वाब पीरीअ जा, रोज़ अचनि था ख़्वाब पीरीअ जा, सपननि जो घर मुंहिंजो जीवन। कीअं खिला मां टहिक ॾेई चओ, कीअं खिला मां टहिक ॾेई चओ, सुॾकनि जो घर मुंहिंजो जीवन। कहिड़े हाल में फ़ैज़ पीरीअ, कहिड़े हाल में फ़ैज़ पीरीअ, उल्कनि जो घर मुंहिंजो जीवन। ॾुखड़नि जो घर मुंहिंजो जीवन, सोचनि जो घर मुंहिंजो जीवन। दोस्तों जेकर मुंहिंजी हीअ गज़ल अव्हांखे गज़ल ऐं मुंहिंजी हीअ लिखियल शाइरी अव्हांखे पसंदि अचे त उमेदु आहे त लाइक कमेंट्स ऐं वधि खां वधि मुंहिंजे चैनल खे शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल सिंध सफ़र खे सब्सक्राइब कंदा। वॾी महिरबानी थींदी अव्हां दोस्तनि जी।